गडा में नामियार उस्ताद ऐं समाज सुधारक मोहम्मद ईसा पंवर जे मान में आजियाणो ॾिनो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंसूर सोलंकी। नाले वारे उस्ताद पाकिस्तान स्टील मिल जे रिटायर ऑफिसर समेत नौजवाननि खे तालीम रोज़गार सां लॻाइण समेत समाजी भलाई लाइ पाड़ पतोड़ींदड़ इंसान मोहम्मद ईसा पंवर खे संदसि जी हयाती में शागिर्दनि ऐं 4 कंदड़नि ख़िदमत एवज़ मान में आजाणो ॾिनो, जंहिंमें मलीर समेत दादू फुलजी मखदूम बिलाल समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि मां शागिर्दनि हमदर्दनि ॻोठाणनि वॾी तादाद में शिरकत कई। तक़रीब में तालीमी माहिर मौला बख्श ब्राह्मणी, नेशनल पुलिस फाउंडेशन जे IG आफ्ताब पठान, अॻूणे फुलजी नाज़िम काज़ी, इम्तियाज़ कुरैशी, भाई खान ब्राह्मणी ख़ुसूसी शिरकत कई। इन मौक़े ते मोहम्मद ईसा पंवर जे किरदार ते रोशनी विधी ऐं भेटा पेश कई। तक़रीब में शरीक शागिर्दनि, दोस्तनि ऐं 4 रखंदड़नि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त बेहतरीन उस्ताद, हिकु बेहतरीन मुरबी, हिकिड़ो बेहतरीन अवामी ख़िदमतगार हुयो। अहिड़नि माण्हुनि लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। मुआशरे खे खपे त जेतिरी उनखे भेटा ॾियनि, जेतिरी उनजी इज़त अफ़ज़ाई थिए, वधीक सुठो आहे। ख़ुशी आहे जो मुंहिंजो हिकिड़ो ॿारनि जहिड़ो दोस्त, मुंहिंजो क्लास फेलो ऐं मुंहिंजो ज़िंदगी जो साथी दोस्त मोहम्मद ईसा पंवर साहिब खे अॼु हिते आजाणो ॾिनो पियो ऐं साईं हिकिड़ो तमामु मोहसिन ऐं मज़हबी घराणे जो शख़्स आहे। साईं मोहम्मद ईसा पंवर हिकु ग़रीब ख़ानदान सां ताल्लुक़ु हुनजो, पर हुन तालीम जे वसीले पहिरीं उस्ताद थिया, पोइ पाकिस्तान स्टील में ऑफिसर थिया, पोइ हुन पंहिंजे इलाइक़े जा सभई माण्हू बल्कि हज़ारे माण्हू उन्हनि खे रोज़गार ॾियारियो। ऐं अॼु असां हिते गुलशन हदीद स्टील टाउन में जेके घणा तरह जा माण्हू आहियूं, उनजो कारण साईं मोहम्मद ईसा पंवर आहे। मां साईं मोहम्मद ईसा पंवर खे हिकु अज़ीम इंसान चवां थो, छो जो हू हिकु अज़ीम इंसान आहे ऐं छाजे करे जो हुनजा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो पहलू हू त हू हिकु असां सभिनी जो जेके बि हिते वेठा आहिनि उन्हनि सभिनी जो उस्ताद रहियो। वरी उस्तादी खां पोइ हू जॾहिं हुनखे स्टील मिल में नौकिरी मिली 73 मुंहिंजे घर में 75 76 में, त साईं मोहम्मद ईसा पंवर ॻोठ मां पंहिंजे ॻोठ ऐं आसपास जे माण्हुनि खे हिते नौकिरी वठाइनि। हिननि चयो त अहिड़ा किरदार सदन में पैदा थींदा आहिनि। साईं फुलजी जहिड़े नंढड़े ॻोठ में तालीम जो बाग़ पोखियो, जंहिंमां डॉक्टर, इंजीनियर, IG, तालीमी माहिर ऐं ॿिया पैदा थिया। इहे साईं मोहम्मद ईसा पंवर जे अमली जाखोड़ सबबु थिया आहिनि। अॼु साईं मोहम्मद ईसा पंवर खे भेटा पेश कंदे असांखे फ़ख्रु महसूसु थी रहियो आहे। तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ओढ़ाया विया। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगिया सां गॾु मंसूर सोलंकी, आवाज़ TV गडा।